जीअं ज़हर ज़िंदगी में हली रहियो आहे या तकरार ड्रामे में हली रहियो आहे। पत्थर दिल ड्रामो बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ड्रामो अथव। पत्थर दिल ड्रामो दोस्तो 3 एपिसोड तव्हां ॾिसी चुका आहियो। चौथी एपिसोड में अॻिते छा थींदो ऐं इहे ड्रामे जो अॻिते कहाणी कीअं स्टार्ट थींदी, बाक़ाइदा हिकिड़ो मतिलबु जीअं झेड़ो मार धार तकरार अहिड़े हिसाब सां हिन जी बि कहाणी आहे। लेकिन हाणे 3 एपिसोड तव्हां ॾिसी चुका आहियो, चौथों एपिसोड अचण वारो आहे। हाणे अॻिते तव्हां ॾिसंदो त जेका जूसे वारी धुर आहे ऐं ॿी शेरू वारी धुर आहे। ऐं शेरू जेको आहे जूसे वारनि जो मतिलबु जूसे जो हिकिड़ो भाउ मारे विझंदो। अॻिते जेको झेड़ो स्टार्ट थींदो जूसे वारनि जो हिकिड़ो माण्हू मारिजी पवंदो, पोइ जूसो अञा पलांद वठण जे लाइ छितो थी पवंदो ऐं शेरू जो सिर खणण जे लाइ हाणे बि शेरू जी रस्ता रोक करे रहियो आहे जूसो तव्हां ॾिठो पोइ एपिसोडनि में। लेकिन हिक ॿिए ते फायरिंग बि कई अथनि, लेकिन एॾो को ख़ासि मतिलबु जूसे खे फ़ाइदो न पियो। हाणे जूसो इहा कोशिशि कंदो त मां कहिड़े हिसाब सां शेरू खे मारियां। शेरू हिकिड़ो हीरो आहे, उहो त मरी नथो सघे। अहिड़े हिसाब सां शेरू जो हथां जूसे वारनि जो हिकिड़ो ॿियो भाउ मारिजी वेंदो आहे। पहिरियों बि हिकिड़ो उनजे मथां इल्ज़ाम आहे, वरी ॿियो भाउ मारिजी वेंदो आहे। पोइ जेको आहे शेरू घर खां बि घर छॾियल आहे, पंहिंजे पुट खां बि अलॻि आहे। अहिड़े हिसाब जी कहाणी आहे, तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायो होसीं। हाणे उनजे पीउ मतिलबु ऐं जेका ॻोठ वारा आहिनि उहे थोरो नाराज़ बि आहिनि शेरू खां, तूं खून ख़राबा न कर। लेकिन शेरू बाग़ी थियो आहे इन जी वजह खां त उन खे जूसे वारा अहिड़नि माण्हुनि तंग करे छॾियो आहे। इन जे लाइ हुन हथ में हथियार खयां आहिनि शेरू। हाणे शेरू जे हथां जॾहिं इहो खून थी वेंदो जूसे वारनि जो, पोइ जहिड़ो अञा मची वेंदो, इहो ड्रामे जो तकरार अञा मची वेंदो पत्थर दिल ड्रामे जो। पोइ तव्हां ॾिसंदो त पोइ रोज़ु हिकु न ॿियो जहिड़ो इन्हनि जो हलंदो रहंदो, जीअं ज़हर ज़िंदगी में हली रहियो आहे या तकरार ड्रामे में हली रहियो आहे। पत्थर दिल ड्रामो बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ड्रामो अथव। इहा अपडेट तव्हांखे ॾियण जे लाइ आया हुयासीं। उमेदु आहे हीउ वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो सब्सक्राइब ऐं शेयर लाइक ज़रूरु ॾींदा कयो। बिल्कुलु इहो फ्री आहे, दिलि वॾी कंदा कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।